नासिम भिरिया रोड में पार्टी पारां नज़रअंदाज करण खिलाफ़ पाण खे बाहि ॾींदड़ पीपल्स पार्टी जो पीरसन जियालो ज़ख़्मनि जी सट नसंदे फौत थी वियो आहे। रहवास सां वधीक तफ़सील ॿुधाइण लाइ असां सां टेलीफोन लाइन ते मौजूद आहे भिरिया रोड मां मेहरान टीवी रिपोर्टर शकील सियाल। जी शकील, तफ़सीलनि खां आगाह कजो। जी प्रिया, ही दिल दुखाईंदड़ वाक़ियो पेश आयो आहे। कुछ ॾींहं अॻु पीपीअ जे पुराणे जाले पीरसन भिरिया रोड वासी हाजी खान शेख पार्टी में नज़रअंदाज करण ते पाण खे पेट्रोल हारे पाण खे बाहि ॾेई छॾी हुई, जंहिंखे नवाब शाह अस्पताल दाख़िल कयो वियो हो ऐं इलाज हलंदड़ हुयो। पोइ उन जी हालत ख़राब थी वई। उन लाइ उनखे कराची नियो पियो वियो त कराची लॻ जेको हाजी खान शेख दम धणी हवाले करे छॾियो। यादि रहे त जाले जो 80% जिस्म सड़ी वियो हो। नवाब शाह अस्पताल में मदद लाइ तकज एमपीए सैयद हसन अली शाह, टाउन कमेटी चेयरमैन हाजी इम्तियाज आराई, भिरिया रोड सिटी सदर नदीम अख्तर आराई ऐं डिप्टी जनरल सेक्रेटरी सरवर सियाल माली मदद कई ऐं हर सुकार जी ख़ातिरी कराई ऐं मदद जारी रखण जो वाइदो कयो, पर हालत ओचितो ख़राब थियण करे फोत थी वियो। भिरिया रोड में सोभ छाइजी वियो आहे। केतिरई जाला हाजी खान शेख जी रहाइशगाह ते पहुची विया ऐं मौजूद शहरनि जो वॾो अंग पहुची वियो आहे ऐं हाजी खान शेख जे घर में कोन्हा मतल आहे। जी प्रिया। शकील, अमान जी मेहरबानी।